वेलकम टू सिंस ऑफिस स्टूडियो, दिस इज साल जांडियो। सो अॼु असांजो नेक्स्ट वीडियो आहे नंबर सिस्टम ते। त नंबर सिस्टम में जीअं असां सिखियोसीं डेसिमल टू बाइनरी, हाणे असां सिखंदासीं ऑक्टल टू बाइनरी। ऑक्टल टू बाइनरी, ऑक्टल टू बाइनरी जो हिकु रूल हूंदो आहे जंहिंजे थ्रू असां कन्वर्जन करे सघूं था। कहिड़ो रूल हूंदो आहे त अगरि असां ऑक्टल आहे त असां बाइनरी करणु चाहियूं त असांजो कीअं यूज़ करे सघूं। ऑक्टल यानी कि 3 नंबर्स हूंदा आहिनि, उनजा सिर्फ़ु 3 न बल्कि 8 नंबर्स, 8 नंबरनि ते डिपेंड करे थो ऑक्टल नंबर सिस्टम। त असां छा कंदासीं, फॉर एग्ज़ाम्पल असांजा नंबर ॾिनल आहिनि त असां छा कंदासीं, ऑक्टल खे हिकु रूल हूंदो आहे जो छा चवंदो आहे, मेक दी 3 पेयर्स, 3 पेयर्स असां कंदासीं तॾहिं असांजी हुनजी कन्वर्जन थींदी। यानी कि 3 जो पेयर कंदासीं तॾहिं असां कन्वर्जन थी वेंदी, अदरवाइज़ असां पॉसिबिलिटी न आहे त असां हुनखे कन्वर्जन करे सघूं। त उहो कहिड़ो तरीक़ो हूंदो, फॉर एग्ज़ाम्पल असां वैल्यू ॾिनल आहे 3, 4 एंड 7, 8 वैल्यू न हूंदो आहे। छो त 8 वैल्यू हिन जो आहे 0 to 8 हूंदो त असांजो घणो थी वेंदो, हिन जो वैल्यू 9 थींदो। इट मीन्स 8 वैल्यू हिते असां नथा कन्वर्जन करे सघूं। 8 वैल्यू हुनजी स्पेस ई कोन्हे, हुनजी मेमरी कोन्हे, त असां कीअं था कन्वर्जन करे सघूं। सिमिलरली असांजे नंबर ॾिनल आहिनि, असां हिन जा 3 पेयर कंदासीं हिननि जा कन्वर्जन करण लाइ। ही ऑक्टल आहे, हिनखे कन्वर्ट करिणो आहे असांखे बाइनरी में। त तरीक़ो कहिड़ो आहे, फॉर एग्ज़ाम्पल असां 3 रखियोसीं, थोरो स्पेस ॾेई 7 असां हिननि खे 3 पेयर्स में कन्वर्जन कंदासीं। त 7 जो जीअं असां डेसिमल पाण कयूं त डेसिमल टू बाइनरी, त 7 जो असां कीअं कढंदासीं, सेम असां पहिरियों 3 जो था कढूं डेसिमल LCM जे थ्रू 2 जी टेबल सां। ठीकु आहे, 3 खे घणा दफ़ा वेंदो, हिकु दफ़ो, कुझु बचो, हिकु बचो। इट मीन्स 0 0 ही थींदो। यानी कि 0 0 अगरि कुझु न आहे त हेॾां असांजो 1 ॾींदासीं। यानी कि 0 हेॾां जेके ॾींदासीं त पोइ 1 2 असांजो वधीक थींदो। इट मीन्स छा कंदासीं, हिते 0 हिते 1 1 रखंदासीं। हीअ 3 जो वैल्यू अगरि 4 खे कन्वर्ट करिणो आहे त असां 4 जी 2 जी टेबल घणा दफ़ा, 2 दफ़ा, कुझु बचो 0, 2 जी टेबल हिकु दफ़ो, कुझु बचो 0। इट मीन्स हिन जो वैल्यू घणो थींदो, हितां हीअं वेंदासीं ऐं हिते असां कन्वर्जन, यानी कि 100 हिन जो। 7 जो सिमिलरली असां छा कंदासीं, 7 2 जी टेबल घणा दफ़ा वेंदसि, 3 टाइम, कुझु बचो 1 बचो डेफिनेटली। 2 जी टेबल हिकु दफ़ो, कुझु बचो 1 बचो। इट मीन्स 1 1 एंड 1 1 हिन जो वैल्यू। इट मीन्स हिन जो वैल्यू असांखे कीअं थींदो, 1 1 0 1 0 0 1 1 1। ही इज़ इक्वल टू हूंदो हिन जे ऑक्टल जो। अगरि असां ऑक्टल टू बाइनरी था करणु चाहियूं त असांजो तरीक़ो हीअ आहे, त वैल्यू असांजो लेट्स सी असां ॿियो हिकिड़ो एग्ज़ाम्पल था ॾियूं हिते नंढी साइज़ में। फॉर एग्ज़ाम्पल 3 एंड 5 आहे, हीअ असांजो ऑक्टल आहे, हिनखे कन्वर्ट करिणो आहे बाइनरी में। त कीअं कंदासीं, 3 जी सेम तरीक़े सां 3 जो वैल्यू अगरि असां हेॾे कन्वर्जन कयो आहे त यादि करे छॾियो त हुनजो वैल्यू छा थींदो। अगरि न आहे त असां हिन जो LCM कढंदासीं, 3 जो 2 जी टेबल 1 टाइम 1, यानी कि हिन जो 3 जो वैल्यू घणो थींदो, 1 1 0 0। असां ऑटोमेटिकली ख़ुदि पंहिंजो ॾेई छॾींदासीं जीअं असांजो वैल्यू क्लियर थी वञे। पोयां ॾींदो वेंदासीं त असांजो वधीक थींदो, पर असांखे वैल्यू हेॾां ॾियणो पवंदो। सेम तरीक़े सां जीअं असां हिते हिन जो हेॾां ॾींदासीं, 1 1 हे असांजो 3 थींदो। सेम तरीक़े सां 5 खे कीअं कंदासीं, 5 जो सेम 5 2 जी टेबल घणा दफ़ा, 2 टू द 4 1 बचो, 2 जी टेबल 1 टाइम, कुझु बचो 0, त असांजो छा थींदो, 1 0 1 हे वैल्यू। इट मीन्स हिन जो इज़ इक्वल छा थींदो, 0 1 1 1 0 1। हीअ असांजो बाइनरी कन्वर्जन हिन में ऑक्टल टू बाइनरी असांजो कन्वर्जन थींदो। अगरि असां हेक्सा टू बाइनरी करणु चाहियूं त असां हुनखे कीअं करे सघूं था, सेम तरीक़े सां। फॉर एग्ज़ाम्पल लेट्स सी